नौशरो फरस का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक लाश दफनाइण खां रोकण वारो मामलो वारसन ऐं सियासी समाजी धुन पारां लाश रखी मोरो रोड बंद करे छडि॒यो। ट्रैफिक जाम असां सां नाइंसाफ़ी करे लाश जी बेहुरमती कई वई आहे, जंहिंजो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कब्रिस्तान कंहिंजी ज़ाती मिल्कियत न आहिनि हूंदा, उन्हनि खे हर ज़ात जी मयत दफ़न करे सघिजे थो। ही तारीख़ी क़दीमी कब्रिस्तान आहे जंहिंमें हर ज़ात जो फौत थींदड़ दफ़न थियल आहे। ॿिए तरफ़ नवां जतोई वाक़े खां पोइ आकिब खान जतोई धरणे वारे हंधि पहुची सिराई महमद उमर जतोई पारां वारसनि खे ॿिए हंधि दफ़नाइण लाइ चवण ते कयल एहतजाज ते ॾुख जो इज़हार कयो ऐं मामले खे वेही हल करण ऐं लाश खे साॻिए हंधि दफ़नाइण जो चई एहतजाज ख़तमु करायो।